मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं, हिंदू औरत सां अगर कोई मुसलमान निकाह करे तो छा उन जो निकाह थी वेंदो या न? हिंदू औरत सां जेकॾहिं कोई भी मुसलमान निकाह कंदो त मुसलमान जो हिंदू औरत सां निकाह न थींदो। जेकॾहिं हिंदू औरत पंहिंजे उन हिंदू मज़हब जे अंदरि आहे, जेकॾहिं पंहिंजी रज़ा ख़ुशी सां इस्लाम क़बूल कई, इन खां बाद में उनजो निकाह थी वेंदो। इन जो दलील क़ुरान हकीम में आहे। सूरत बकरा आयत नंबर 221 अल्लाह ताला फरमायो, न निकाह कयो तव्हां मुशरिकानी औरतुनि सां ताकि उहे ईमान आणनि। ऐं सेम अहिड़ी तरह अल्लाह ताला फरमायो, तव्हां पंहिंजी नियाणियुनि जो बि निकाह न करायो मुशरिकनि मर्दनि सां ताकि उहे मुशरिक इस्लाम जे अंदरि अचनि। त कंहिं बि हिंदू औरत सां मुस्लमान जे लाइ मुनासिबु आहे ई न उहा औरत हिंदू मज़हब में हुजे ऐं मुस्लमाननि सां निकाह करे। बिल्कुलु मुस्लमान जे लाइ जाइज़ ई न, निकाह थींदो ई न जेसिताईं उहा औरत पंहिंजी रज़ा ख़ुशी सां इस्लाम जे अंदरि न अचे। इस्लाम जे अंदरि अचे थी त ठीकु आहे, पोइ मुस्लमाननि सां निकाह कंदो। अगरि इस्लाम जे अंदरि नथी अचे त कंहिं बि मुस्लमान जे लाइ जाइज़ आहे ई न कंहिं हिंदू औरत सां निकाह करे।